नाज़रीन, मदे जी वेझो ॻोठ खावंद ॾिनो जुणेजो जो प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलियतनि खां महरूम आहे। उन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे असांजो नुमाइंदो अहमदुल्लाह पंवर। जी अहमदुल्लाह, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, मदई जी भरिसां वाक़ियो ॻोठ हाजी खावंद ॾिनो जूणे जो प्राइमरी स्कूल में सहूलियतुनि जी खोट आहे। पढ़ाइण लाइ उस्ताद न आहिनि। उन हवाले सां शागिर्दनि ऐं ॻोठाणनि एहतजाज कयो आहे ऐं स्कूल खे उस्ताद मुक़ररु करे ॾियण सां गॾु फर्नीचर मुहैया करण जो पिणु मुतालबो कंदे नारेबाज़ी कई आहे। उन मौक़े ते ॻोठाणनि आमिर जूणे जो ऐं ॿियनि मीडिया सां धाईंदे चयो आहे त असांजे ॻोठ जे स्कूल में 2024 खां वठी अॼु ताईं को बि मरमती कमु न थी सघियो आहे ऐं छत किरण ते आहे। कंहिं बि वक़्तु हादसो पेश अची सघे थो। जेको बि नुक़सानु थियो त उन जो ज़िम्मेदारु तालीम खाते जो वज़ीर ऐं ऑफिसर हूंदा। उन्हनि चयो त स्कूल में हिकु उस्तादु मुक़ररु थियलु आहे, जॾहिं त हिते 3 उस्तादनि खां वधीक स्टाफ जी सख़्तु ज़रूरत आहे, पर सिर्फ़ु हिते हिकु उस्तादु कमु करे थो जेको पहिरें खां 5 दर्जे ताईं पढ़ाए थो। आख़िर ॿार कीअं तालीम हासिलु करे सघनि था? तालीम जो वज़ीर सरदार शाह असेंबलीअ में वेही शेरो शायरी में पूरो आहे। हेॾां सॼी सिंध जी तालीम तबाही जे वर चढ़ियल आहे। उन वधीक चयो त असां दरख़्वास्तूं ॾियण बावजूदु हिन महिल ताईं कंहिं बि क़िस्म जो को बि अमल न थियो आहे। चूंडियल नुमाइंदा इलेक्शन में वोट वठी वरी वापसि 5 सालनि खां पोइ मुंहुं ॾेखारींदा आहिनि ऐं उज़ुर ख़्वाहीअ ते जल्द पहुची वञनि था, पर जिते असांजे ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे कंहिंखे बि का बि परवाह कोन्हे। उन हवाले सां उन वधीक चयो त असांखे रोड रस्ता न खपनि, असांखे तालीम खपे जीअं असां पंहिंजनि ॿारनि खे पढ़ाए सघूं। चूंडियल नुमाइंदा नथा चाहिनि त असांजा ग़रीबनि जा ॿार पढ़नि, शऊर हासिलु कनि ऐं अॻिते अचनि, पर असां चाहियूं था त असां पंहिंजनि ॿारनि खे पढ़ाए कंहिं सुठी मंज़िल ते आणियूं। अहमदुल्लाह पंवर, सचाई न्यूज़, मदई। अहमदुल्लाह, अव्हां जी वॾी महिरबानी तफ़सीलात ॿुधाइण जे लाइ। घणा उस्तादनि खे स्कूल तबाह थियल आहे, फर्नीचर कोन्हे, को ऑफिसर रखनि था, छा छा कयो अथव? साईं, असांजो स्कूल तव्हां ॾिठो त बिल्कुलु ज़बून हालत में आहे। 100% जेको आहे सो डैमेज्ड आहे स्कूल, ऐं स्कूल कंहिं वक़्तु बि किरी सघे थो। ॿारनि जी जान खे ख़तरो आहे। असां जेको आहे स्कूल में 1 टीचर आहे, जेकॾहिं 1 टीचर लीव ते आहे त ॿार असांजा घर वेठा आहिनि। स्कूल में उस्ताद ई न हूंदो, लीव ते हूंदो त ॿार कीअं पढ़ंदा? घणा ॻोठनि जा ॿार आहिनि? साईं, तक़रीबन जेको असांजो सॼो ॻोठ आहे, असांजे सॼे ॻोठ जा ॿार हिते पढ़ंदा आहिनि। खरोसन जो ॻोठ? असांजे खरोसन जो वेठा आहिनि, ॻोठ आहे खरोसन जो, उहे ॿार बि हेॾे पढ़णु ईंदा आहिनि। ऐं इन खां अलावा साईं असांखे जेको आहे सो त ॿारनि जी तकलीफ़ आहे स्कूल जी। ऐं जेको असां काफ़ी टाइम तक जे MNA MPA खे इलाही दफ़ा रिक्वेस्ट करे चई चुका आहियूं, उन्हनि बि असांखे बसि ख़ाली दिलासा आहिनि। उनखां पोइ CM सिंध ऐं सेक्रेटरी ऑफ एजुकेशन, असिस्टेंट डायरेक्टर एजुकेशन लाड़काणो, ऐं DO एजुकेशन लाड़काणो, TO एजुकेशन गढ़ियासीन। असां इन्हनि खे अॻ में बि काफ़ी दफ़ा जेको आहे सो त एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि, अर्ज़ रखिया आहिनि। ऐं हाणे रिसेंटली बि असां उन्हनि खे एप्लीकेशन सां गॾु हिन स्कूल जा फोटेजिस कढी उन्हनि जूं प्रिंट कापियूं कढाए उहे असां अटैच करे ॾिनियूं आहिनि त स्कूल हिन कंडीशन में अची वियो आहे, कंहिं वक़्तु बि किरी थो सघे। जेकॾहिं का बारिश थी पए, का हवा थी पए त असांजा ॿार स्कूल नथा वञनि। बिल्कुलु न जाइज़ आहे, कॾहिं बि किरी थो सघे। त इन जो साईं जेके नुक़सानु केरु ज़िम्मेवारु आहे? उहे असांखे स्कूल जी बिल्डिंग खपे, उस्ताद असांखे 2 उस्ताद खपनि, फर्नीचर खपे, ऐं न वॉशरूम आहे न नलको आहे। जेकॾहिं ॿार खे पाणी पीअण जी ज़रूरत पए त उहो ॻोठ ॾे पंधु करे पाणी पीअण थो अचे, वॉशरूम जी ज़रूरत पए त उहो ॻोठ ॾे अचे थो वॉशरूम लाइ। ऐं इहे बुनियादी सहूलियतूं आहिनि, इहे असांखे बुनियादी सहूलियतूं त साईं मिलणु खपनि न। सूबाई वज़ीर जेको सरदार शाह आहे तालीम एजुकेशन, उहो आहे, उहो दावाऊं थो करे असां एजुकेशन खे सुधारियो आहे, असां एतिरो तरक़ी कयो आहे, इहे छा ॻाल्हियूं आहिनि? साईं, इहे सिर्फ़ु उन जूं ॻाल्हियुनि ताईं महदूदु आहे ऐं शेरो शाइरीअ ताईं महदूदु आहे। बाक़ी कोई बि जेको आहे सो वर्क न आहे। उहो तव्हां ॾिसो था, तव्हां जिते बि कवरेज कंदा हूंदो, ॾिसंदा हूंदो त तक़रीबन हालत इहा आहे। जेकॾहिं उनजो कमु आहे साईं, अवाम उनखे चूंडे मोकिलियो आहे इन शइ लाइ, उहो इन डिपार्टमेंट जो सेक्रेटरी आहे, त उहो निकिरे स्कूलनि जी विज़िट करे, स्कूलनि खे ॾिसे त स्कूलनि जी छा कंडीशन आहे। स्कूल बिल्कुलु किरण ते अची विया आहिनि। असांजो इहो ई जेको आहे सो तक जे MNA MPA चीफ सेक्रेटरी साईं मुराद अली शाह
ऐं सेक्रेटरी एजुकेशन जे डिपार्टमेंट जेके बि ऑफिसर वास्ते उन्हनि सां असांजी अपील आहे त असांखे जल्द खां जल्द स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे, उस्ताद ॾिना वञनि ऐं जेको आहे सो फर्नीचर ॾिनो वञे। एजुकेशन जी सिंध जी तबाही सरदार शाह ऐं सिंध हुकूमत। बिल्कुलु साईं, बिल्कुलु साईं, को तदारक न आहे साईं। तव्हां पाकिस्तान जे ॿियनि ज़िलनि में ॾिसो, जेके असांखां पोइते हुया उहे हाणे असांखां अॻिते आहिनि। असांजी ॾींहों ॾींहुं तालीम तबाह आहे बिल्कुलु। असांजे ज़िम्मेवार साईं असांजा हुकुमरान आहिनि, बिल्कुलु हुकुमरान आहिनि। एजुकेशन खे तबाह करण वारा असांजा हुकुमरान आहिनि। महिरबानी।